रतोदर मामा खे अपडेट कंदा हलूं त ॻोठ मेहर बुर्डो में बरसाति सबबि घर जी छत किरी पई आहे। नतीजे में पीउ ऐं पुटु फोथी विया आहिनि, जॾहिं त हिकु नींगरी बि ज़ख़्मी थी आहे। तव्हांखे आगाह कंदा हलूं, अहम ख़बर आहे रतुदेरो मां ॻोठ मेहर बुर्डो में बरसाति सबबि घर जी छित किरी पई आहे। हादसे में पीउ पुटु फौत थी विया आहिनि, जॾहिं त हिकु नींगरी ज़ख़्मी थी पई आहे। फौतुनि में ज़हीर बुर्डो ऐं संदसि पीउ रोशन बुर्डो शामिल आहिनि। तव्हांखे अपडेट कंदा हलूं, अहम ख़बर आहे रतुदेरो मां ॻोठ मेहर बुर्डो में बरसाति सबबि घर जी छित किरी पई आहे। हादसे में पीउ ऐं पुटु फौत थी विया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, फौतियुनि में ज़हीर बुर्डो ऐं संदसि पीउ रोशन बुर्डो शामिल आहिनि। अपडेट कयूं पिया रतोदरो मां ॻोठ मेहर बुर्डो में ही वाक़ियो पेश आयो। बरसाति सबबि घर जी छत किरी पई। हादसे में पीउ ऐं पुटु फोत थी विया। तफ़सील मालूम कंदासीं रतोदरे मां पहलवान जोयो खां। पहलवान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे रतोदरे लॻ ॻोठ आहे मेहर बुर्डो, जंहिंमें राति देरि सां जेको आहे तेज़ बरसाति ऐं तेज़ हवा सबबि घर जी छित जे मथां जेको पलवेड़ो हूंदो आहे उहो किरण सबबि घर जे अङण ते सुतल पीउ ऐं पुटु फोत थी विया आहिनि। फौतुनि में ज़हीर बुर्डो ऐं संदसि वालिद रोशन बुर्डो शामिल आहिनि ऐं संदसि जी हिकु नानी ज़ख़्मी थी पई आहे, जंहिंखे लाड़काणे इलाज लाइ मुंतक़िल कयो वियो आहे, जंहिंजे लाइ ॿुधायो पियो वञे त हुनजी हालत बि तशवीशनाक आहे। जी महिरबानी, जी पहलवान अपडेट करण लाइ।